अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर। नाज़रीन, सिंध हुकूमत पंहिंजी बजट पेश करे छॾी आहे। अरबा ॾींहुं पेश कयल बजट 3562 अरब रुपयनि जी जेका बजट आहे उहा पेश कई वई आहे, जंहिंमें को बि नओं मनसूबो शामिलु नाहे कयो वियो। ऐं जेके अॻी तरक़ियाती स्कीमूं हलनि पियूं केतिरनि जूं त उहो बजट ई लैप्स थी वई हुई, पर हिन दफ़े तरक़ियाती स्कीमुनि जा बि जेका बजट घटाई वई आहे। न रुॻो इहो, पर सिहत, तालीम ऐं तरक़ियाती बजट में उन्हनि बल्कि घटिताई कई। कुझु सिहत जे ऐं तालीम जे मामले में उन्हनि वाधारो कयो आहे। सिहत जी बजट जेका आहे 381 अरब रुपयनि में वधाए 393 अरब रुपया कई वई आहे। अहिड़ी तालीम जी बजट जेका आहे 563 अरब रुपयनि में वधाए जेको आहे 620 अरब रुपया कई वई आहे। सिंध में अमन अमान जी बजट जेका आहे उहा रखी वई आहे पंहिंजो 189 अरब रुपयनि मां वधाए जेको आहे 226 अरब रुपया कई वई आहे। रॻो कचे में धाड़ेलनि जे लाइ ऑपरेशन जे लाइ 2 अरब रुपया रखिया विया आहिनि। अहिड़ी रीति जेल खातो 9 अरब रुपया जेको आहे उहो हिन साल बजट खणंदो। इहे समूरा अंग अखर आहिनि जेके वधीक आहिनि, उहे पेश कया वेंदा। पर सुवालु असांजो जेको इहो आहे त छा आम जेको माण्हू आहे, आम जेको पोरियत आहे, आम जेको सिंध जो रहवासी आहे, जेको ग़रीब ऐं जेको लाचार माण्हू आहे, उन हिन बजट मां छा लाभ हासिलु कयो, छा वियो, छा वापियो, केतिरा ई सवाल आहिनि। ऐं हिकिड़ो एक्सक्लूसिव ही प्रोग्राम आहे बजट जे हवाले सां। उन समूरे प्रोग्राम में पाण ॾिसंदासीं त आम माण्हूअ खे हिन बजट मां छा मिलियो, आम माण्हूअ जे लाइ हिन सरकार छा कयो ऐं उनखे कहिड़ो फ़ाइदो थियो, कहिड़े हंधि हुनजो फ़ाइदो थियो, चाहे उहो तालीम जो मामिलो हुजे, चाहे उहो सिहत जो मामिलो हुजे, चाहे उहो अमन अमान जो मामिलो हुजे, चाहे हुनजी हिकु वेले जी मानी जो मामिलो हुजे। ऐं जेॾीमहिल असां हुकूमत जी ॻाल्हि कयूं था त रोटी, कपिड़ा और मकान, उन टिनी नारनि में बि हिन आम माण्हूअ खे छा मिलियो, हारीअ खे छा मिलियो, नारीअ खे छा मिलियो, हिन समूरे मामले ते पाण तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। मूंखे स्टूडियो में जॉइन कनि था ॾाढा कादिर आंटो साहब, पाण अवामी तहरीक जा अॻवान आहिनि, पोरियत अॻवान आहिनि। अहिड़ी मूंखे पैनल में टेलीफोन कॉल ते जॉइन कनि था अशरफ खाशिली साहब, पाण सिंध एम्प्लॉइज़ अलायंस एसोसिएशन जा अॻवान आहिनि ऐं सरकारी खातनि में जेके मुलाज़िमनि जा जेके मुतालबा हुआ, जेके हुनजा ख़दशा हुआ, उन्हनि खां पुछंदासीं त उहे ख़दशा ख़तमु थिया न थिया। उहे हींअर सरापा एहतिजाज थी विया आहिनि। हिकु ॿीहर सरकारी इदारनि में एहतिजाज कॉल्स साम्हूं अची रहियूं आहिनि ऐं चयो ॿुधायो इहो पियो वञे त 10 मुहर्रम खां पोइ हिकु ॿीहर सरकारी मुलाज़िम एहतिजाज थी वेंदा, जेके ख़दशा ज़ाहिर कया पिया वञनि। अहिड़े इक़्तिसादी माहिर इंजीनियर अब्दुल जब्बार मेमण साहब असां सां फ़ोन कॉल ते मौजूदु हुआ ऐं साणनि गॾु फज़लुल्लाह कुरैशी साहब, मुआशी माहिर आहिनि असांजा। उहे बि असांखे ॿुधाईंदा त हिन बजट में सिंध सां छा वियो, छा वापिरियो। सभ खां पहिरीं ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कयूं था दादा कादिर आटो साहब तव्हां खां। त सिंपल क्वेश्चन इहो ई आहे त हीअ जेका बजट पेश कई वई आहे 3562 अरब रुपयनि जी, ऐं हुनखां पोइ सिंध हुकूमत चवे थी त असां सभु कुझु नवां मनसूबा बि शामिलु न आहिनि कया, केतिरी हंधनि ते असां बजट घटि कई आहे, तरक़ियाती बजट असां सफ़ा लोएस्ट ते अची विया आहियूं। उन जे बावजूदि बि जेको सिंध सूबो आहे उहो 5 खरब रुपयनि जो खसारे में रहंदो या 500 खरब रुपयनि जो जेको आहे उहो खसारे में रहंदो। सो असां किथे बीठल आहियूं, आम माण्हूअ खे छा मिलियो? तव्हांजी वॾी महिरबानी, महिरान टीवी जे दोस्तनि जी तमामु वॾी महिरबानी। जेको हीउ हिकिड़ो अहम इशू आहे जंहिंजे लाइ तव्हां असांखे टाइम ॾिनो त आउं पंहिंजी पार्टी अवामी तहरीक जो जेको नुक़्ते नज़र आहे हुन बजट जे सिलसिले में उहो तव्हांजे साम्हूं पेश करियां। हीअ बजट उन पार्टीअ पेश कई आहे जंहिंजे बानी जो नारो हो रोटी, कपिड़ा और मकान। 1970 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिब इहो नारो हयो त पाकिस्तान जी अवाम खे जेका बुख ऐं बदहाली आहे, जेको बेअजाई आहे, जेको ओघड़ आहे, कपिड़ो मिलंदो उनखे ऐं घर मिलंदो उनखे। बेअजाई जे ख़ात्मे लाइ उनखे घर अजोल मिलंदो ऐं मानी मिलंदी, रोटी मिलंदी, बुखियो को माण्हू कोन रहंदो। 70 खे अॼु 56 साल अची पूरा थिया आहिनि। बिल्कुलु 56 सालनि में को थोरो अरसो आहे जंहिंमें पीपल पार्टी इक़्तिदार में न रही आहे। 4 दफ़ा उहा वफ़ाक़ी तौरे सूबाई हुकूमत में रही आहे। जी हा। ऐं हींअर कंटिन्यू लाॻीतो 4 दफ़ा हीअ सूबाई सिंध हुकूमत ते हुक्मरानी कंदी रही आहे। उन पार्टीअ जेका बजट पेश कई आहे उन तबाह कोन आहे। हींअर पाणी आहे कोन। सिंध जे हारीअ सां जेको हालत आहे, 2 पासा बजट जा। हिकिड़ो आहे त गवर्नमेंट तरफ़ां माण्हुनि खे कहिड़ी बजट में सहूलियत ॾिनी वञे थी, हिकिड़ो पासो इहो आहे। ॿियो पासो हीअ आहे त माण्हुनि जी जेका पैदावार आहे उन मां माण्हुनि खे कहिड़ो उजोरो मिले थो।
सिंध जो बल्कि पाकिस्तान जो अहम तरीन शोबो आहे ज़रात। जी हाँ। चइजे थो त पाकिस्तान जे मईशत जे रीढ़ जी हॾी ज़रात है। सही, बिल्कुल। ज़रात सां जेका हालत थी वई आहे, कंहिं शइ जो अघु न आहे। पाणी न आहे, पहिरीं त पाणी न आहे सिंध में, पाणी न आहे। माण्हुनि खे यानी लाशनि खे गुसल ॾियण जो पाणी कोन्हे। सॼी सिंध में सारियाल जो ॿिज आहे। हिकिड़े पासे रोंबा पिया थियनि, जी, जेके बाअसर माण्हू आहिनि, जेके यानी हुकूमत जे पार्टीअ जा माण्हू आहिनि, उन्हनि जी हज़ारे एकड़ रोंबा थी चुका। पाणी आहे ई कोन, जेका लप अचे थी उहा उन्हनि खे मिले थी। ऐं करोड़े माण्हू आहिनि जिन जूं ज़मीनूं वीरान थी पियूं आहिनि। उन्हनि जेके ॿिज वरिता आहिनि, महांगा ॿिज वरिता आहिनि अरबे रुपयनि जा, उहे उन जे गले में आहिनि। कंहिं बि ज़रात जी शइ जो अघु आहे ई कोन। सही। अंब हींअर तव्हीं वञी मार्केट मां वठो, जेको सिंधड़ी अंब तव्हांखे 250 रुपयो किलो बि न मिलंदो हो, उहो हींअर तव्हांखे 120 130 रुपया किलो पियो मिले। जी हाँ, बिल्कुलु हक़ीक़त। ऐं हिकिड़े पासे ही जेको ईरान, अमेरिका ऐं इसराइल जंग थी, सॼी दुनिया जो नुक़सानु थियो, पर सिंध सां त कहर थी वियो। न टमाटो थो विकिजे, न पटाटो थो विकिजे, ऐं तेल ऐं गैस जेको आहे, तेल पेट्रोल जेको आहे, सो वञी 450 ते वञी पहुतो। सही। ऐं डीज़ल जेको सो वञा उन खां मथे। अधु इलाइक़ा त जेके आहिनि, जेके लिफ्ट ते आबाद था थियनि, मशीन ते आबाद थियनि। मशीन जो आबादगार जंहिंजो 50 एकड़नि वारो आबादगार हुजे या 5 एकड़नि वारो आबादगार हुजे, उनखे त टको हिकिड़ो कोन थो बचे। सही। सिंध जो हारी फ़ाक़ा कशीअ ते मजबूर आहे। उनखे पंहिंजी उपत मां का शइ कोन थी मिले, उहो पिनण ते मजबूर आहे। मुलाज़िम पेशा, हेठियूं मुलाज़िम पेशा, उहो बि ज़ुल्म में आहे, उहो बि कहर में आहे। जंहिं माण्हूअ जी 50,000 रुपया पघार आहे ऐं 5-7 भाती आहिनि, उन जा जे 3 ॿार आहिनि, त ॿार तो पढ़ाए त अटो नथो मिले। सही। जे अटो थो मिले, घर जो किरायो कोन थो थिए। 50,000 माण्हू किराए वारे माण्हू जेको पंहिंजो घर त कोन हूंदो आहे। सही। इन करे सिंध जो हेठियूं क्लास मुलाज़िम पेशा माण्हू, उनखे हिन बजट मां का शइ हासिलु कोन थी आहे। तइलीम जो अॻे ॿेड़ो ग़रक़ थो पियो आहे। तइलीम में जेका बि बजट आहे, सा कामोरनि जे पेटनि में वञे थी, कामोरनि जे ऐं वज़ीरनि जे ऐं MNAs जे वञे थी खीसनि में। बाक़ी उन मां को बि कमु कोन थो थिए। 76 साल जेके पीपल पार्टीअ जे रोटी कपिड़े ऐं मकान जा नारो हो, सो शायदि हीअं सम्झणु खपे, सुञ भींग ऐं बुख जो नारो हो। को बि रोटी कपिड़े ऐं मकान जो नारो कोन हो। अमली तरह सुञ बुख ऐं भींग पीपल पार्टीअ सिंधी माण्हुनि जे गले में विधी आहे। हिन बजट हमेशह बजट खां अॻु में सूबाई हुकूमतूं त वफ़ाक़ी हुकूमतूं इहो ऐलान कंदियूं आहिनि त हीअ अहिड़ी हूंदी, अवाम दोस्त बजट हूंदी। ऐं जॾहिं उहा लागू थींदी आहे त उहा अवाम दुश्मन बजट साबित थींदी रही आहे। हर साल 1947 खां वठी हेसि ताईं जेके बजटूं आयूं आहिनि, का बि अवाम दोस्त बजट कोन आई आहे। समूरी जूं समूरियूं अवाम दुश्मन बजटूं आयूं आहिनि। ऐं जेके यानी ऐं मथिएं क्लास जा माण्हू आहिनि, सरमाएदार, जागीरदार, वॾा कामोरा, उन्हनि खे फ़ाइदो ॾींदड़ रहियूं आहिनि। कारपोरेट फार्मिंग वारनि खे फ़ाइदो ॾींदियूं रहियूं आहिनि। मथिएं क्लास खे फ़ाइदो ॾींदियूं रहियूं आहिनि। हेठिएं क्लास खे को बि उन्हनि मां फ़ाइदो न थियो आहे। माण्हू वञनि पीलजंदा, माण्हुनि गुरबत जो तइदादु वञे वधंदो। अंग अखर तव्हां मालूम करियो त तइदादु हर साल केतिरो तइदादु माण्हुनि जो वॾो तइदादु वधे पियो, जेको गुरबतीअ लकीर खां हेठि पिया वञनि। सही। नाज़रीन, प्रोग्राम सिलसिलो जारी आहे। ब्रेक आहे, ब्रेक खां जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो अॼु जी ॻाल्हि।
नाज़रीन जी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं बजट ते पाण बहस करे रहिया आहियूं। इंजीनियर अब्दुल जब्बार मेमन साहब पाण इक़्तिसादी माहिर आहिनि, तजिया निगार आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। जब्बार साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। ॿुधाइजो त पाण पहिरीं हुन ते बि ॻाल्हायोसीं, प्री बजट ते पाण ॻाल्हायोसीं ऐं पाण तफ़सीली उन ते जाइज़ो वरितो होसीं। सो बजट पेश थी वई आहे, सिंध जे अवाम खे छा मिलियो, आम माण्हूअ खे हिन जो छा फ़ाइदो थियो, उन खां पोइ पाण तरक़ियाती मामलनि ते ऐं ॿियनि मनसूबनि ते ईंदासीं। सो जेको सिंध जो बजट आहे उहो फेडरल गवर्नमेंट जे बजट खां घणो मुख़्तलिफ़ कोन्हे। जी सर। फेडरल गवर्नमेंट बि अंग अखर वेही एडजस्ट कया आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट बि जेको आहे सो अंग अखर एडजस्ट कया आहिनि। हाणे थोरी देरि लाइ हुननि अंगनि अखरनि जी एडजस्टमेंट ते पहिरियों ॻाल्हियूं कयूं त सिंध गवर्नमेंट जेको बि बजट ॾिनो आहे, तव्हां ॾिठो हूंदो 3600, 500 ऐं 600 आहे, हुन में कुझु डेफिसिट बि आहे। हाणे जेकॾहिं बजट जेको आहे सो डेफिसिट जो मतिलबु आहे त खसारे वारो बजट आहे, जॾहिं त थोरी हैरानगी मूंखे थिए थी त फेडरल गवर्नमेंट जेको आहे सो प्रोविंसिस खे सरप्लस ठाहिण लाइ चयो हो। जेको सरप्लस बजट जेको आहे सो IMF जे ॾिनल जेका बेंच मार्किंग या उन्हनि जे तक़ाज़नि खे साम्हूं रखंदे प्रोविंसिस खे इहो चयो वियो हो। सिंध गवर्नमेंट जेका आहे सा बि इतिहादी आहे या पीपल्स पार्टी इतिहादी हुई पाकिस्तान नून लीग सां, इन करे मुंहिंजो ख़्यालु आहे सियासी मामलनि में या IMF जे मामलनि में घणो हिक ॿिए खां परे न आहिनि। हाणे असां थोरी देरि लाइ सिंध जे बजट खे ॾिसण जी कोशिशि कयूं। तव्हां जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो अवामी, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में इनखे कंहिं बि सूरत में को अवामी बजट नथो चई सघिजे, छाकाणि त आख़िर अवामी बजट जे मक़ासिद या उनजा मक़सद छा हूंदा आहिनि। अवामी बजट जो मक़सदु इहो हूंदो आहे त माण्हू जेके हिकिड़ो प्राइस स्टेबिलिटी या हिकिड़ो महांगाई जे हवाले सां जेको माण्हुनि खे हिकिड़ा तकलीफ़ आहे, उन तकलीफ़ खे कहिड़ी तरीक़े सां घटि करण जी कोशिशि कई वई आहे बजट जे ज़रिए। मुंहिंजो ख़्यालु आहे उन क़िस्म जी का बि अंग्रेज़ी में चइबो आहे इम्पैक्ट एनालिसिस या उहे इक़दामात जेके माण्हुनि खे इन महांगाई खां परे रखण में मामलत कंदा, उन जे सिलसिले में का बि अहिड़ी शइ नज़र कोन थी अचे। थोरी देरि लाइ इन खे वधीक असां यानी हथी ॾियूं कंहिं अहिड़े तरीक़े सां त आख़िर मामिलो छा आहे। मामिलो इहो आहे जो 7.2% 7% महांगाई जेका आहे सा ठीकु फेडरल गवर्नमेंट जॾहिं बजट ॾिनो पियो उन खां 5-6 ॾींहं पहिरियों हुई। जॾहिं स्टेट बैंक जेको आहे सो पंहिंजी मॉनेटरी पॉलिसी ऐलान कयो त स्टेट बैंक उन ॾींहुं इहा 8.2% हुई। अॼु जेको आहे सो 0.56% वधे वेठी वीकली, ऐं स्टेट बैंक पिणु उनखे डबल डिजिट में चयो आहे त कुझु महीननि में कुझु अरसे लाइ उहा रहंदी। त माना इन जो मतिलबु इहो थियो त तव्हां जेको आहे सो इन्फ्लेशन वारो इफेक्ट आहे उनखे घटि करण जे लाइ सिर्फ़ु हिकिड़े हंधि असांखे जेकॾहिं का ॻाल्हि नज़र अचे थी त उहो आहे उहे 1,000 अरब रुपया 1125 तव्हांखे अरब रुपया खपनि पघारूं ॾियण लाइ सरकारी ऑफिसरनि खे या जेके बि सरकारी मुलाज़िम आहिनि। ऑफिसर जे लफ़्ज़ जे वजह सां इस्तेमालु कयूं मुलाज़िम। हाणे उन्हनि मुलाज़िमनि खे जेको आहे सो 7% जेको आहे सो सरकार जेको आहे सो उन्हनि जे पघारुनि में पेंशनुनि में इज़ाफ़ो कयो आहे। मां चवंदुसि त इहो इज़ाफ़ो तमामु घणो ख़राब बि न आहे ऐं तमामु घणो सुठो बि न आहे, छाकाणि त जेको इन्फ्लेशन हूंदी आहे, महांगाई हूंदी आहे, उन जे परसेंटेज खां 1-2% मथे जेको आहे ऐं प्लस जेका आईंदा हिकिड़ा प्रोजेक्टेड जेके चइजे त महांगाई जेका स्टेट बैंक ऑलरेडी चए वेठी त इन खां वधंदी ऐं प्लस ईअं त वीकली तव्हांजो 0.5% त वीकली तव्हांजो वधी चुको आहे, उन खां थोरो मथे हुअणु खपे। पर पोइ बि असां चई सघूं था हिकिड़ो रीज़नेबल हद ताईं आहे। हाणे इहा आहे कंहिंजे लाइ जेके माण्हू सरकार में मुलाज़मत कनि था 1,000 अरब। हाणे वापसि अचूं त बाक़ी माण्हू जेके आहिनि सो उन्हनि जे लाइ छा आहे। थोरी देरि लाइ पाकिस्तान में या सिंध में सभ खां वॾो लेबर फोर्स जेका आहे उहा आहे तव्हांजे एग्रीकल्चर में। हाणे एग्रीकल्चर में जेको आहे सो उन लाइ इहो बि तव्हांजे सिंध जे चीफ मिनिस्टर इहा ॻाल्हि कई आहे त 93% ज़मीनूं उन्हनि माण्हुनि वटि आहिनि जिन वटि ज़मीननि जी होल्डिंग जेका आहे सा 25% खां घटि आहे। जेकॾहिं 25% खां घटि वारे होल्डिंग जे लाइ इहो बि इशारो कयो वियो आहे कानून साज़ी कई वेंदी त कहिड़े तरीक़े सां इन्हनि खे हिकिड़ो मॉडर्न एग्रीकल्चर जे हवाले सां जेको आहे सो सहूलियत खणी ॾिनी वञे। माना इहो बजट जो हिसो न आहे, पर यानी सिंध जे चीफ मिनिस्टर पंहिंजे तकरीर में ज़रूरु इहा ॻाल्हि कई आहे त उहे हिकिड़ी ख़्वाहिश रखनि था त को अहिड़ी कानून साज़ी या को अहिड़ो मैकेनिज़म कयो वञे जंहिं मुताबिक़ जेको आहे सो एग्रीकल्चर में नवनि रुझाननि खे
एग्रीकल्चर मशीनरी खे ऐं प्लस ॿियो जेको आहे सो हिकिड़ो नॉलेज बेस जेको आहे सो इन्हनि खे हिकिड़ो यानी हिकिड़ी रहनुमाई करण जे हवाले सां इहो मैकेनिज़म ठाहियो वेंदो। प्रेज़ेंटली छा आहे उते जे लाइ छा आहे, मुंहिंजो पंहिंजे ख़्याल में त इहो हिकिड़ो तमामु वॾो क्वेश्चन आहे। ऐं उन खे थोरी देरि लाइ असां अॻिते वधी करे जेकॾहिं हाणे ॿियनि हंधनि ते अचूं, सिक्योर्ड वर्कर्स जो तादाद जेको पाकिस्तान में आहे उहो 7 खां 8 लख आहे रजिस्टर्ड। उन्हनि जे लाइ जेको आहे सो असां 43,000 ऐं 43,000 रुपए जूं ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं बजट में आयूं आहिनि। त थोरी देरि लाइ असां चऊं था त आख़िर बजट साज़ी कंहिं बि घर जी एवरेज हाउस होल्डिंग जी छा 43,000 रुपयनि में ठही सघे थी? मुंहिंजो पंहिंजे ख़्याल में मुश्किल ज़रूरु आहे। ऐं शायदि उन हंधि उन घर में मुश्किल न हुजे जिते घर जा 2-3 भाती कमु कनि था। हाणे वापसि अचूं त छा इन मुश्किल जे अज़ाले जे लाइ छा कयो वियो आहे? तव्हां जेकॾहिं तक़रीर में ॾिसंदो त मुख़्तलिफ़ हंधनि ते कुझु नौकरियूं सरकार पैदा कयूं आहिनि, पर इहो बि हिकिड़ो आहे त जेके आहिनि से जेके स्केल ऑफ एम्प्लॉयमेंट आहे उहो प्राइवेट सेक्टर में वधीक पैदा थी सघे थो। पर हाणे प्राइवेट सेक्टर खे जेकॾहिं उन स्केल में प्राइवेट सेक्टर खे ॾिठो वञे त उहो बि नौकरियुनि ॾियण वारी जवाबदारी खणे थो। त उन जे लाइ छा आहे, उन खे कहिड़ियूं मराहतूं मिलियूं आहिनि ऐं उन खे जेको आहे सो कहिड़ियूं अहिड़ो इकोनॉमिक एनवायरमेंट का हिकिड़ी अने असांजे मैशत जे हवाले सां कहिड़ी अहिड़ी जेका आहे सा उनखे एनवायरमेंट ॾिनी वई आहे जो उहे बि प्रोग्रेस कनि। अॼु पाकिस्तान जो टोटल मां सिंध जे हवाले सां हींअर जेकॾहिं ॻाल्हायां त असां उहो अंग अखर वठूं जेको पाकिस्तान जो अंग अखर आहे, हुन में सिंध बि शामिल आहे। त 3.7% तव्हांजी ग्रोथ जेका आहे सा मुल्क जी टोटल ग्रोथ आहे। 30 लख उन मां सिंध जो बि हिकिड़ो 25% जेकॾहिं असां कढूं था त तव्हांजो तक़रीबन 1/4 ऑफ 30 लख लेबर मार्केट में पियो थो अचे साल में सिंध में। हाणे सिंध में जेकॾहिं लेबर मार्केट में 8 लख नवां माण्हू अचनि वेठा, उन्हनि जे लाइ रोज़गार छा सरकार मुहैया करे वेठी? बिल्कुलु न वेठी करे। सरकार जे अंगनि अखरनि में कुझु हज़ारनि जी तादाद आहे पर लखनि जी न आहे। इन्हनि खे एब्ज़ॉर्व करण लाइ तव्हांखे हिकिड़ो एनवायरमेंट खपे, इंडस्ट्रियल प्रोग्रेस जी एनवायरमेंट खपे जेका पाकिस्तान में कोन्हे। बतौर कुल जेको आहे सो मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में न फेडरल बजट उनखे कंहिं क़िस्म जी हिकिड़ो ताक़त पे थी ॾिए थो उहो वधे, न प्रोविंशियल गवर्नमेंट का इन क़िस्म जी का ॻाल्हि ॾेखारी आहे। हाणे असां जेकॾहिं वापसि अचूं त आख़िर बाक़ी छा आहे? ॾिसो, बाक़ी जेकॾहिं तव्हां ॿुधो हूंदो त सिंध जे चीफ मिनिस्टर इहा ॻाल्हि कई त असां जेको डेवलपमेंट प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि खे नए खे इंट्रोड्यूस न कयो आहे। जेके बि स्कीमूं आहिनि 2000+ उन्हनि खे पूरो कंदासीं ऐं असां पंहिंजो डेवलपमेंट प्रोग्राम जेको आहे सो हिन साल जारी साल जेको 3 जून ताईं हलंदो उन में असां 1000 अरबनि खां मथे रुपया रखिया हा ऐं 930 अरब रिलीज़ थी चुका आहिनि। पर नेक्स्ट ईयर लाइ तव्हां जेको आहे सो उनखे आंदो आहे 720 अरब रुपयनि ते, माना घटाए करे असां एनुअल डेवलपमेंट प्रोग्राम खे घटायो। हाणे एनुअल डेवलपमेंट प्रोग्राम आहे छा? एनुअल डेवलपमेंट प्रोग्राम जेको आहे सो हिकिड़ो इंफ्रास्ट्रक्चर मुख़्तलिफ़ हंधनि ते ऐं प्लस मुख़्तलिफ़ डिपार्टमेंटनि खे वधीक असराइतो करण लाइ पैसा ख़र्च कया वेंदा आहिनि। इरिगेशन खां वठी तव्हांजो वर्क्स एंड सर्विसिस खां वठी रोड रस्ता जेके ज़रूरतूं आहिनि। हाणे उहे ज़रूरतूं जेके आहिनि से कंहिं तरीक़े सां हिकिड़ो रोज़गार बि मुहैया कंदियूं आहिनि। थोरी देरि लाइ ज़हन में रखो त तव्हां 1100 अरबनि मां तव्हां अची वियो 700 अरबनि ते, तव्हां 400 अरब रुपया घटाए छॾिया। 400 अरब रुपया घटायो त इहे प्रोपोर्शनेटली जेके चइबो आहे त हिकिड़ो डेली वेजिस ते या हिकिड़ो कॉन्ट्रैक्ट वर्कर जेको हिकिड़ो लेबर मार्केट सर्वे जे हिसाब सां जंहिंजी हिकिड़ी जेका आहे सा कथा कई वेंदी आहे तव्हां घटाए छॾियो, माना एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज़ बि घटिजी वयूं। हुन पासे जेको आहे सो तव्हांजी ॿिए पासे जेके आहिनि से प्राइस स्टेबिलिटी ऐं इन्फ्लेशन जेका आहे उनखे बि असां तरीक़े सां हिन बजट मां फाइनेंस न कयो आहे। हाणे टी ॻाल्हि आहे त थोरी देरि लाइ असां चऊं त बाक़ी छा आहे? माण्हुनि जे हेल्थ हाइजीन, माण्हुनि जी एजुकेशन, क़ौम जी एजुकेशन, मां चवंदुसि क़ौम जी एजुकेशन ऐं प्लस उन खां अलावा ट्रांसपोर्ट, घरनि जे मामले में थोरो घणो मुंहिंजो ख़्याल आहे हिकिड़ी पॉज़िटिव जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जी हुकूमत जेको आहे सो वर्ल्ड बैंक खां कुझु ओधर
आहे जी हा ऐं उन उधर त जेको आहे सो 1.5 लख घरनि ठाहिण जूं ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। मुंहिंजो ख़्यालु आहे इन खे असां कंहिं तरीक़े सां पॉज़िटिव चई सघूं था। ऐं ॿियो सिंध में जेको बि असांजो बजट आहे उन जो यानी 64% यानी नेट प्रोसीड्स अचनि था किथां? फेडरल गवर्नमेंट खां। जी हा ऐं फेडरल गवर्नमेंट खां जेके नेट प्रोसीड्स 64% अचनि वेठा, पहिरें जेको पोएं साल गुज़रंदड़ आहे उन में 74% जेको आहे से इहो हुआ फेडरल गवर्नमेंट खां। हिन साल इहे घटिबा, छाकाणि त हिन साल जेको आहे सो NFC खे कंहिं तरीक़े सां जेको आहे सो ॿिए तरीक़े सां NFC जी रक़म खे जेको आहे सो वापसि वरितो वियो आहे। ॾेई ऐं वापसि वठणु, गिव इन वन हैंड एंड टेक फ्रॉम द अदर हैंड। त उहे जेके आहिनि से हाणे प्रोविंसिस फाइनेंस कंदा कंहिंखे? फेडरल गवर्नमेंट खे। ऐं कुझु उन जे लाइ 3 ॻाल्हियूं जेके चयूं वयूं त भई मुल्क जो इस्तेहकाम। हाणे मुल्क जे इस्तेहकाम लाइ जेको आहे सो इहे जेके NFC मां आयल पैसा आहिनि उहे वापसि था थियनि। उनखे वधीक जेको आहे सो हिकिड़ो पॉलिटिकल अंदाज़ में इहे ॻाल्हियूं करण जी कोशिशि कई वई त मुल्क जे दिफ़ा लाइ का हालतूं त ख़राबु आहिनि न। चइनी जेके थोरी देरि लाइ चइजे सूबनि में, जेकॾहिं सिंध में असां चऊं त 220 अरब रुपया असां अमन अमान लाइ ॾियूं था, त इन जो मतिलबु त इहो ई आहे त हिते बि हालात अमन अमान जा ठीकु कोन्हनि। सही बिल्कुलु। कश्मीर में जेको आहे सो तव्हां ॾिसो वेठा त केतिरो पॉलिटिकल हिकिड़ी हीट आहे। उन जी गर्मी जेका आहे सा नेशनल असेंबली में तकरीरुनि मां तव्हांखे सम्झ में ईंदी हूंदी। बलूचिस्तान में इंसर्जेंसी आहे, उते चवनि था त भई ऐं अफ़गानिस्तान इहे सभु गॾिजी करे उन जे अमन अमान खे ख़राबु था कनि। वरी जेकॾहिं असां KPK में वञूं त हुते त अॼु बि मुंहिंजो ख़्यालु आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं हरनि जेको आहे सो रोज़ाना हुते ख़बरूं आहिनि। त ओवरऑल जेका इन सूरत हाल में जेको आहे सो ठीकु आहे। यानी जेकॾहिं असां चऊं था त ठीकु आहे 18th अमेंडमेंट खे ख़तमु न कयूं या सुठी ॻाल्हि आहे, न त या 28th अमेंडमेंट जेका आहे सा 18th अमेंडमेंट खे खाइण वारियूं ॻाल्हियूं हुयूं, जंहिंमें मुख्य ॻाल्हि इहा आई त कंहिं तरीक़े सां 10% जेको आहे सो NFC जे डिविजिबल यानी विरासत जे क़ाबिल जेको पूल आहे उनखे 10% घटायो वञे। पर हक़ीक़त में जेको अर्थमेटिक्स जेका असद अली शाह जी कैलकुलेट थियल अथव उन मुताबिक़ 14% असां जेको आहे सो असांखां वापसी पई थी थिए, 10% न। जेकॾहिं NFC मां 10% घटाइण जी ॻाल्हि थिए हा थ्रू 28th अमेंडमेंट त उन खां वधीक हिन वक़्तु थी आहे। थोरो इहो हिकिड़ी इकोनॉमिक्स एतिरी सवली कोन्हे। कुझु तव्हांखे ईअं सम्झायां त जेका गुज़िरियल साल में जेका बि सरप्लसिस आहे ईंदड़ साल में उन्हनि जे विच में 450 अरब रुपयनि जो फ़र्क़ु आयो आहे। उन में अर्थमेटिक्स इहा चए थी नेट वापसि पिया था कयूं। हाणे थोरी देरि लाइ सिंध जो बजट छा आहे? ॾिसो, सिंध जो बजट आहे हिकिड़ो करंट एक्सपेंडिचर तव्हांजो 2500 आहे, 2500। तव्हांजी 3500 में तव्हांजी जेको करंट आहे एक्सपेंडिचर उहो अथव। उहो माण्हुनि ते त असरु कंदड़ जेके शयूं हूंदियूं आहिनि उहे घणो करे ईंदियूं आहिनि एनुअल डेवलपमेंट प्रोग्रामनि सां। यूसी त माण्हू जेकॾहिं को किथे नंढे ॻोठ में हेॾां होॾां रस्तो बि ठहंदो आहे त कुझु माण्हू जेके आहिनि से डेली वेजिस खां वठी कॉन्ट्रेक्चुअल वेजिस जो हिकिड़ो रस्तो ठहंदा आहिनि। उहे हिकिड़े घर में कुझु पैसा जॾहिं खणी वेंदा आहिनि, सवले सिंधी में चऊं त ऑलरेडी जेकॾहिं उते हिकिड़ो हथु कमाईंदड़ हूंदो आहे त उनखे सघ मिलंदी आहे त घटि में घटि उहो पंहिंजो इहो बजट जेको आहे उनखे कंहिं तरीक़े सां पंहिंजे एसेंशियल ज़रूरी जेके रिक्वायरमेंट्स आहिनि उन जे हद ताईं उनखे पूरे करण में उनखे मामलत थींदी आहे, जेकॾहिं रोज़गार वधंदो आहे। त ओवरऑल जेके शयूं आहिनि उन हवाले सां त बजट अवामी आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे मूंखे ॾाढो एहतियात सां चवणु खपे, बिल्कुलु अवामी कोन्हे। जेकॾहिं चऊं प्रो पूअल अंग्रेज़ी में चइबो आहे त पाकिस्तान जी 40% आबादी जेका आहे उहा अथव गुरबत जे लीक खां हेठि। सिंध जी ॻाल्हि कयो, सिंध जी रूरल, मां ॻाल्हि थो कयां गवर्नमेंट जी पंहिंजूं स्टेटिस्टिक्स अथव, इकोनॉमिक सर्वे जेको आयो आहे त सिंध जे रूरल एरिया सभ खां वधीक अफेक्टेड आहे गुरबत जे हवाले सां। 36.5 36% माण्हू गुरबत जे लीक खां हेठि अथव। जवाहर साहब 36%। जी जी हा चओ तव्हां। जी ॾाढा कादिर आंडो साहब तव्हां खां हिकिड़ो सवाल करणु चाहींदा, पोइ पाण वरी ब्रेक ॾांहुं हलंदासीं। जी 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 साईं, हीउ जेको बेरोज़गारी लाइ बेरोज़गार माण्हुनि लाइ 8500 नौकरियूं रखियूं वियूं आहिनि। सुवाल हीउ आहे त बेरोज़गारनि जो तइदादु घणो आहे? लखनि में बेरोज़गारनि जो अर्ज़ु करियां, लखनि में बेरोज़गारनि जो तइदादु लखनि में आहे।
उन्हनि 7 लख लख माण्हुनि खे 80,000 साईं माण्हू जेके आहिनि से रोज़गार जे तलाश में ईंदा आहिनि मार्केट में। सर 7,80,000 7,80,000 रोज़ानो माण्हू अचनि था रोज़गार जी तलाश में। त मुंहिंजी मुंहिंजी पॉइंट में जेका लेबर फोर्स अचे थी उहा 7,80,000 आहे। सरकार 8-10,000 खां वधीक त नौकरियूं न पई थी ॾेई सघे न। साईं मुंहिंजी पॉइंट हीअ आहे त पोइ उहे माण्हू छा कंदा? उहे माण्हू क्राइम कंदा, उहे माण्हू नशो कंदा जेके कनि पिया। हीअ जेका बदमनी आहे सॼी सिंध में ऐं हीअ जेको मंशियात आहे इहो उन बेरोज़गार माण्हू ॿियो भला केॾांहुं वेंदा? हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त जेका हिन खां अॻु में बजटूं थींदियूं रहियूं आहिनि सिहत ते, तइलीम ते, अमन अमान ते, उन असांखे वाक़ई उन बजटुनि उहो कमु कयो आहे? अञा 4 ॾींहं अॻु मूं ॾिठो पिए टीवीअ ते ऐं फेसबुक ते त हिकिड़े नौजवान खे कुते चरीअ खाधो, उहो ख़ुदि चरियो थी पियो। अस्पताल में छिते कुते जूं दवाऊं कोन्हनि जो इंसानु हिकिड़ो सो ख़ुदि छितो थी पियो। सही। जवाहर साहब तव्हां कुझु एड करणु चाहींदा? हा, मां हिन में इन सवाल तमामु सुठो सवाल हो। हीउ जेको यानी सोशल साइंसिस ऐं इल्म जेके बि आहिनि रिटन एक्सप्रेशन ऑफ इल्म, उहो इहो चवनि था त तव्हांजी गुरबत ऐं तव्हांजी प्रॉस्पेरिटी उनजो डायरेक्ट ताल्लुक़ छा सां आहे। ॾिसी इहो जेको हिन ॻाल्हि कई त माण्हू छा कंदा। जी हा बिल्कुलु। जेकॾहिं माण्हू छा कंदा, माण्हू उहो ई कंदा जेको तव्हांजा स्ट्रीट क्राइम्स वॾनि शहरनि में आहिनि। माण्हू उहो ई कंदा जेका हाईवेज़ ते रॉबरीज़ आहिनि। माण्हू उहो ई कंदा जेको कचे में डाकू आहिनि। 21वीं सदीअ में जंहिं मुल्क में या जंहिं सूबे में इहे ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं आहिनि त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में उनजो जवाबु सिर्फ़ु इहो आहे त असां सिर्फ़ु अमनो अमान जे हवाले सां पंहिंजी बजट सां जीअं वधाईंदा रहंदासीं। हिन दफ़े असां 220 अरब रुपयनि ते आया आहियूं 226 अरब काइम करण लाइ ॾियो। पर 120 अरब रुपयनि मां काश के 100 अरब रुपया जेके आहिनि से इन्हनि बेरोज़गार माण्हुनि जे लाइ कंहिं क़िस्म जी एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज़ खोलियूं। हा, बजट में इहो अंग अखर किथे बि मां न वेठो ॾिसां त इहे माण्हू जेके 7,80,000 लेबर फोर्स मार्केट में ईंदी साल में, उन्हनि जो छा थींदो? त अमनो अमान जेको आहे सो मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में तव्हांजे सेफ सिटीज़ ठाहे ठाहे थकिजी वेंदासीं। इन जो डायरेक्ट रिलेशनशिप इन सां ई आहे त जॾहिं बि हिकिड़ी ख़ुशहाली जी लिमिट्स जेके आहिनि से हेठि ईंदियूं आहिनि त माण्हू पंहिंजे हिकिड़ी घुर्जुनि खे पूरो करण लाइ पोइ जेको आहे सो लॉ ऐं अनलॉफुल एक्टिविटीज़ जे विच में फ़र्क़ु जेको आहे सो को बि महसूसु न कंदा आहिनि। ऐं इन करे इहे सभु शयूं जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं बिल्कुलु ठीकु कयूं। ठीक, थैंक यू सर। साईं अब्दुल जब्बार मेमण साहब तव्हांजी वॾी महिरबानी। ओवर टू यू साईं कादर रांटो साहब। पाण ट्रेड यूनियन से अचूं था, छा पोरियत जरा पहिरीं असां ॾिसंदा हुआसीं वॉल चॉकिंग थींदी, एहतजाज थींदो, मज़ाहमत थींदो, मज़ाहमती शाइरी थींदी हुई। हाणे ही जेके 4-5 साल या 10 साल खणी वठूं त उहो सभु कुझु ख़ामोशी आहे। बजट अचे थी, माण्हू चवंदा बसि ठीकु आहे, ओके आहे, जेको मिलियो सो हलायो ॾिनो हुयो। उहे किथे आहिनि? पोरियत छा उहे सिक्योर न आहिनि या उहे बसि ट्रेड यूनियन्स ख़तमु थी वियूं आहिनि? छा प्री बजट उन्हनि सां इजलास थिए थो, नथो थिए, के ॻाल्हियूं थियनि थियूं, नथियूं थियनि? जी दादा कादर रांटो साहब। को बि ट्रेड यूनियन रही कोन्हे जी। हे जेके लखे मज़दूर कमु कनि था उन्हनि खे का किथे बि तव्हांजे ही तव्हांजी जेका सहाफ़त आहे भई जेको इन में पहिरीं वेज बेट ते हले थो, वेज बोर्ड नथो हले। सहाफ़त जेको आहे नशरो इशात जा अदारा जेके आहिनि उन जा जेके उन में कमु कंदड़ माण्हू आहिनि उते वेज बोर्ड कोन थो हले। ऐं उन्हनि वटि का तव्हां वटि का बि अथॉरिटी कोन हूंदी कंहिं बि कारंदो, कंहिं बि अख़बार जो, कंहिं बि टीवी चैनल जो उन वटि इहा अथॉरिटी न हूंदी त आउं हुन जो को मुलाज़िम आहियां। केॾी महिल बि तव्हांखे आउट करे छॾींदा, तव्हीं दावा करे कोन सघंदा त को आउं डायरेक्टर मूं 5 साल न। हाणे वरी कमीशन अची वियो, जर्नलिस्ट प्रोटेक्शन एक्शन कमीशन, उहे सभु अची वियूं आहिनि। उन में हाणे त कार्ड वग़ैरह हाणे त केतिरा ई टीवी चैनल उनजो मुआहिदो कंदा आहिनि, एग्रीमेंट कंदा आहिनि। फैक्ट्रियुनि में कार्ड आहे कोन जी। उते जमादार सिस्टम आहे, ठेकेदारी सिस्टम हले पियो ऐं उते माण्हू को बि कानूनी तरह उन फैक्ट्रीअ जो मज़दूर आहे कोन। ट्रेड यूनियनूं हे पैकेट यूनियनूं हुन कुझु ठाहियूं आहिनि
सही सरकार उन्हनि सां हे कंदा हूंदा ऐं बाक़ी सॼो तबाही ऐं बर्बादी आहे अवामी हुकूमत जो नाले में हिननि हर शोबे खे तबाह ऐं बर्बाद। गोरखल जो तव्हां मिसाल वठो, 40 सालनि खां ॿुधूं पिया अरबहार पिया गोरख हिल ते ख़र्च थियो आहे, केॾांहुं पिया वञनि? सही, कुझु कोन थो थिए, अमन अमान कुझु कोन पियो थिए, सिहत में कुझु कोन पियो थिए, तइलीम लख हज़ारे स्कूल आहिनि ॿारनि जा सिंध जा जेके बंदि पिया आहिनि। ख़ुदि एजुकेशन जो मिनिस्टर एतिराफ़ करे थो त असांजा स्कूल बंदि पिया आहिनि, वॾेरि जो उताकू थिया पिया आहिनि। ओ जेका बजट थिए थी उहा बजट सही रुख में ख़र्ची कोन थी थिए, जंहिं कम लाइ थिए थी उहा खाॼो वञे। हाणे सर पाण हल आहे छा कयूं, पाण प्रोग्राम जे वाइंड अप ॾांहुं आहियूं। अशरफ ख़ाशकली साहब पाण खे रुगो जॉइन करिणो आहे उन्हनि खे ऐं उनजी कॉल कनेक्ट न पई थिए। असां छा करणु घुरिजे? ज़ाहिर असांजो आम माण्हू सुवाल त इहो थो करे न, रोज़ानो जेकॾहिं 7.5 लख माण्हू मार्केट में अचनि था त बाबा असांखे रोज़गार ॾियो, उन्हनि जो छा असां हल कढूं? आम माण्हू जेको रोज़गार जंहिंजो सिक्योरी कोन्हे को, जेको पोरियत आहे, जेको शाम जो 500-800 रुपया पोरियत मज़ूरी खणी वञे थो, जेकॾहिं उहो हड़ताल आहे शहर में, को मसइलो आहे, को मौसमियाती कुदरती आफ़त आहे, उनखे उहा रोज़ नथी लॻे। माण्हू कयूं छा? पाण कहिड़े पासे वञूं? ऐं इहा जेका महांगाई ॾींहों ॾींहुं वधे पई उनखे कीअं कवर कयूं? साईं हाणे हुन में गुज़ारिश ई आहे, जी हा, स्पेसिफिक जेकॾहिं पाण सिंध जी ॻाल्हि कयूं था, सिंध जी ॻाल्हि करियूं त सिंध खे हथु वठी इहो पियो सिंध खे यानी सबक़ु पियो ॾिनो वञे त बाबा तव्हीं पंहिंजी ताक़त इस्तेमालु करियो। मिसलन परिया कुमारीअ खे 7 साल थिया आहिनि, जी उहा नथी लभे। सिंध गवर्नमेंट खे, पुलिस खे, रेंजर्स खां उहा हथु नथी अचे। बलोचिस्तान जी छोकिरी पश्तून, उहा असांजी न्याणी आहे, बेआजिबी आहे, इहो न थियणु खपे। उहो तव्हां जॾहिं लश्कर थो निकिरे त हिकिड़े ॾींहं में उहा छोकिरी वापसि थी थिए। हिते रोज़ पियूं मायूं कुसनि पियूं। कल्ह बि खोरवा जहिड़ो लाल जो पट पुरमन इलाइक़ो, उते 2 मायूं क़तल थियूं। हिन लाड़े खे हथी पई ॾिनी वञे त बाबा तव्हीं उथी यानी ग़ैर क़ानूनी उथी तव्हीं कमु करियो, तव्हीं उथी जहिड़ा करियो हिक ॿिए सां। तव्हांजी को छोकिरी खॼी वञे त तव्हां 500 माण्हू हुन ॻोठ हुन ते चढ़ाई करियो। पुलिस कुझु कोन कंदी, सरकार कुझु कोन कंदी, रेंजर्स कुझु कोन कंदी, भले राज पाण में विढ़नि, कबीला पाण में विढ़नि, जेके विढ़नि बि पिया। तंहिंजे करे असांखे अवाम खे पंहिंजे पुर अमन जमहूरी जदोजहद करणी पवंदी। हे जेके चूंडिजी वञनि था इन में को बि आसिरो कोन्हे। इन असांखे पाकिस्तान ठहण खां वठी हेसि ताईं उन्हनि में आसिरो कंदा आया आहियूं। उन कुझु कोन ॾिनो आहे, न को अॼु ॾिनो अथनि, न को सुभाणे ॾींदा। उते पथर दिल माण्हू वेठा आहिनि, क़ौमी असेंबली में, तोरी सिंध असेंबली में पथर दिल माण्हू वेठा आहिनि, जिन खे अवाम जो, वोटरनि जो को बि अहसासु कोन्हे। असांखे लखनि जे तइदाद में पुरमन नमूने सां हली असीं मिनिस्टर जेको असांजो कमु नथो करे या MP असांजे हद जो जेको नथो असांजा कमु करे, उनजे दर ते रुगो पुरमन नमूने सां 5000 माण्हू हली वेही रहूं। उनजे कमु उनखे ज़रूरु करिणो पवंदो। MNA खे कमु ज़रूरु हर कम जे लाइ असां मतिलबु हाणे एहतिजाज कयूं, बसि तयारु आहियूं, जंहिंजो कमु न थिए बाबा हलो MNA करिणो पवंदो। ॿियो छा कबो? अदालतूं बि ख़तमु आहिनि। MPA लाइ तव्हीं कंहिं कम लाइ वञो, 10 दफ़ा वञो, तव्हां सां मिलंदो ई कोन। MNA सिंध जा तव्हां सां मिलंदा ई कोन्हनि। असेंबली में वेठा हूंदा आहिनि या उते इस्लामाबाद में वेठा हूंदा आहिनि। सही। तंहिंजे करे माण्हुनि खे इलाही कम जेके माण्हू पंहिंजे मुड़सीअ सां कराए सघनि था। ठीकु आहे दादा कादरानी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। इंजीनियर अब्दुल जब्बार मेमन साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं पंहिंजो छा चवंदा आहिनि अशरफ ख़ाशकली साहब लाइन ते मौजूदु हुआ, पर उनजी लाइन डिस्कनेक्ट थी वई। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो, मूंखे इजाज़त, वाह वाही।